गुलाब लगारी में मजहबी तंजीम राहे हक हड़ताल के मातली के नायब सदर मौलाना शाहनवाज फारूकी, शमीर माविया, मीर हसन लगारी, शबीर अहमद प्रेस क्लब गुलाब लगारी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तारिक खोसो ते इल्ज़ाम हणंदे चयो त हुन सोशल मीडिया ज़रिए फेसबुक ते असहाबी सगोरन जी शान में गुस्ताखाना मवाद पोस्ट करे करोड़े मुसलमाननि जी दिल आज़ारी करे वॾो ॾोह कयो आहे। हुननि चयो त गुलाब लगारी पुलिस के बार बार शिकायतूं करण बावजूद पुलिस बाअसर तारिक खोसो खिलाफ को भी कदम खणण लाइ तयार नाहे। हुननि चेतावनी ॾिनो त गुलाब लगारी पुलिस तारिक खोसो खिलाफ को कदम न खयो ऐं केस दर्ज न कयो त एहतजाज जो दायरो पूरी सिंध अंदरि वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।